दोस्तों, मां आहियां एजाज़ अहमद समेजो ऐं अॼु मुंहिंजो टॉपिक आहे 1965 वारी जंग। वीडियो शुरू करण खां पहिरीं दोस्तों, जेकॾहिं असां अञा जो चैनल सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे चैनल सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दबायो त जीअं ईंदड़ हर नई वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। वालेकुम, त शुरू करूं था अॼोको टॉपिक। साल 1962 में चीन ऐं इंडिया जी फ़ौज ते हमिलो कयो ऐं उन्हनि ॿिन्ही जे विच में भरपूर मुक़ाबिलो थियो। जीअं त चीन हिकु मज़बूत मुल्क आहे ऐं हिन इंडिया खे हारायो ऐं जंग खटे वियो। साल 1964 में इंडिया जे वज़ीर आज़म पंडित नेहरू जो मौत थी वियो ऐं इंडिया हिक खां मथे हिकु मुश्किलात में पइजी वियो। उन वक़्तु इंडिया पाकिस्तान पिणु कश्मीर जे लाइ जदोजहद करे रहिया हुआ। पाकिस्तान ऐं इंडिया जे फ़ौजनि जे विच में रोज़ानो झड़पूं थींदियूं हुयूं ऐं पाकिस्तान जो सॼो ध्यानु कश्मीरनि ते हो। भारत जूं फ़ौजूं लाहौर ते हमिलो करण जे लाइ पाकिस्तान में दाख़िल थियूं ऐं उते शुरू थी 1965 वारी जंग, जंहिंखे वर्ल्ड वार 2 जेतिरी ख़तरनाक जंग जो एज़ाज़ ॾिनो वञे थो। सितंबर 1965 में तॾहिं शुरू थी जॾहिं इंडिया जूं फ़ौजूं पाकिस्तान में लाहौर जे रस्ते दाख़िल थियूं। इहा जंग मुसलसल 17 ॾींहं हली, जंहिंमें केतिरियूं ई शहादतूं थियूं ऐं बारूद इस्तेमालु थियो। हिन जंग में वॾनि तोपनि जो तमामु घणो इस्तेमालु थियो। कुझु माहिर ॿुधाइनि था त इंडिया ऐं पाकिस्तान जे विच में थींदड़ इहा पहिरीं जंग हुई जंहिंमें एतिरो हथियार इस्तेमालु थियो हुयो जेतिरो वर्ल्ड वार 2 में थियो हुयो। पाकिस्तान जी आज़ादी खां पोइ जंहिं मामले ते पाकिस्तान ऐं इंडिया रोज़ था विढ़नि, इहो आहे कश्मीर जो मामिलो, जंहिं ते पाकिस्तान ऐं इंडिया पाण में 4 जंगूं विड़ी चुका आहिनि ऐं हीअ ॿी जंग हुई जेका कश्मीर ते विड़ी वई हुई। 1965 वारी जंग जो वक़्तु अयूब खान पाकिस्तान जो सदर हो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वज़ीर ख़ारजा ऐं इंडिया जो वज़ीर आज़म लाल बहादुर शास्त्री हो। पाकिस्तान जो फ़ौज 2,60,000 फ़ौजियुनि ते मुश्तमिल हुई ऐं 280 एयरक्राफ्ट ऐं 756 इस्तेमालु थियूं हुयूं टैंकूं। इंडिया जी फ़ौज में 7 लख फ़ौजियुनि ते मुश्तमिल हुई ऐं 700 एयरक्राफ्ट ऐं 720 टैंकूं इस्तेमालु थियूं हुयूं। हिन जंग में पाकिस्तान 20 एयरक्राफ्ट विञाया ऐं तबाह थी विया, जॾहिं त इंडिया जा 60 एयरक्राफ्ट तबाह थिया। हिन जंग में इंडिया पाकिस्तान जे 1840 स्क्वायर किलोमीटरनि जे इलाइक़े ते कब्ज़ो कयो ऐं पाकिस्तान इंडिया जे 540 किलोमीटर स्क्वायर जे इलाइक़े ते कब्ज़ो कयो। हिन जंग में पाकिस्तान पंहिंजो बहादुर सिपाही या मेजर अज़ीज़ भट्टी पिणु विञायो, जेको लाहौर जो दिफ़ा कंदे शहीद थियो। जंग हद खां वधीक वधी चुकी हुई ऐं हिन जा असरात दुनिया ते पिणु किरणा हुआ। उन वक़्तु पाकिस्तान एटमी ताक़त कोन हो, पर चाइना जो साथ पाकिस्तान सां गॾु हो ऐं अॼु ताईं बि आहे। मामले खे हल करण जे लाइ गॾियल क़ौमुनि हंगामी इजलास शुरू कया ऐं अमेरिका ऐं रशिया सालसी करण ते ज़ोर ॾिनो। जंग 17 ॾींहं हलण खां पोइ रोकी वई। जंगबंदी मुआहिदे जूं कोशिशूं शुरू थियूं। अमेरिका ऐं रशिया जी सालसी कयल कोशिशूं कामयाबु थियूं। 10 जनवरी 1966 ते इहो फ़ैसिलो थियो त पाकिस्तान भारत जा कब्ज़े आयल इलाइक़ा भारत खे वापसि कंदो ऐं भारत पाकिस्तान जा खटियल इलाइक़ा वापसि कंदो। इहो मुआहिदो ताशकंद शहर में थियो ऐं पाकिस्तान जे उन वक़्त जे सदर अयूब खान ऐं भारत जे उन वक़्त जे वज़ीर आज़म लाल बहादुर शास्त्री मुआहिदे ते दस्तख़त कयो। उन वक़्त में मुआहिदे खे ताशकंद वारो मुआहिदे जो नालो ॾिनो वियो ऐं हिते इहा जंग 1965 वारी खे ख़तमु कयो वियो। पाकिस्तान ऐं इंडिया बरे सग़ीर में ॿई वॾा वधंदड़ मुल्क आहिनि जेके वक़्त ब वक़्तु तरक़ी करे रहिया आहिनि, पर हिननि जो वॾे में वॾो इशू आहे सिक्योरिटी, छो जो हीअ पाण में विढ़ियल आहिनि ऐं इन जे करे ई पोइ ते वञी रहिया आहिनि। हिननि में रोज़ हर साल 2 साल 3 साल जंगूं थींदियूं रहंदियूं आहिनि ऐं मसइला हल थींदा आहिनि, वरी शुरू थी वेंदा आहिनि। इन जे करे दोस्तों, इहा हुई मुंहिंजी 1965 वारी जंग ते ठाहियल वीडियो। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई त मुंहिंजो चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो खे लाइक ऐं कमेंट ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदा त 1965 जी जंग जे बारे में तव्हांजा दोस्त पिणु ॼाणे सघनि। महिरबानी।